ख़बर ॾींदा त PDMA पारां सिंध में 4 जनवरी खां 7 जनवरी ताईं पवंदड़ बरसात बाबति अलर्ट जारी कयो वियो आहे। PDMA सिंध जे इम्कानी तौर मुतासिर थींदड़ ज़िलनि जे इंतिज़ामिया खे अलर्ट रहण जी हिदायत कंदे ॼाणायो आहे त कराची, सखर, शहीद बेनज़ीराबाद, लाड़काणो, जामशोरो ऐं मीरपुर ख़ास में तेज़ बरसातुनि जो इम्कान आहे। पधराई में वधीक ॼाणायो वियो आहे त बरसात सबब दादू, बदीन, टंडो अलहया, टंडो मोहम्मद खान, सांगड़, शेखमाबाद ऐं शिकारपुर ज़िला बि मुतासिर थी सघनि था। PDMA तरफ़ां थरपारकर, कंबर, शहदाद कोट ऐं उमरकोट जे ज़िले इंतिज़ामिया खे बि तूफ़ानी बरसातुनि जी सूरत में जोगा उपाउ वठण जी हिदायत कई वई आहे। अहम ख़बर ॾियूं पिया PDMA पारां सिंध में 4 जनवरी खां 7 जनवरी ताईं पवंदड़ बरसात बाबति अलर्ट जारी कयो वियो आहे। PDMA सिंध जे इम्कानी तौर ते मुतासिर थींदड़ ज़िलनि ते इंतिज़ामिया खे अलर्ट रहण जी हिदायत कंदे ॼाणायो आहे त कराची, सखर, शहीद बेनज़ीराबाद, लाड़काणो, जामशोरो ऐं मीरपुर ख़ास में तेज़ बरसात जो इम्कान आहे। पधराई में वधीक ॼाणायो वियो आहे त बरसात सबब दादू, बदीन, टंडो अलहया, टंडो मोहम्मद खान, सांगड़, शेखमाबाद ऐं शिकारपुर ज़िला बि मुतासिर थी सघनि था। PDMA तरफ़ां थरपारकर, कंबर, शहदाद कोट ऐं उमरकोट जे ज़िले इंतिज़ामिया खे बि तूफ़ानी बरसातुनि जी सूरत में जोगा उपाउ वठण जी हिदायत कई वई आहे। अहम ख़बर ॾियूं पिया PDMA पारां सिंध में 4 जनवरी खां 7 जनवरी ताईं पवंदड़ बरसात बाबति अलर्ट जारी कयो वियो आहे। PDMA सिंध जे इम्कानी तौर ते मुतासिर थींदड़ ज़िलनि जी इंतिज़ामिया खे अलर्ट रहण जी हिदायत कंदे ॼाणायो आहे त कराची, सखर, शहीद बेनज़ीराबाद, लाड़काणो, जामशोरो ऐं मीरपुर ख़ास में तेज़ बरसातुनि जो इम्कान आहे। पधराई में वधीक ॼाणायो वियो आहे त बरसात सबब दादू, बदीन, टंडो अलहया, टंडो मोहम्मद खान, सांगड़, शेखमाबाद ऐं शिकारपुर ज़िला बि मुतासिर थी सघनि था। PDM तरफ़ां थरपारकर, कंबर, शहदाद कोट ऐं उमरकोट जे इंतिज़ामिया खे बि तूफ़ानी बरसातुनि जी सूरत में जोगा उपाउ वठण जी हिदायत कई वई आहे। PDMA पारां सिंध में 4 जनवरी खां 7 जनवरी ताईं पवंदड़ बरसात बाबति अलर्ट जारी कयो वियो आहे। PDMA सिंध जे इम्कानी तौर ते मुतासिर थींदड़ ज़िलनि जी इंतिज़ामिया खे अलर्ट रहण जी हिदायत कंदे ॼाणायो आहे त कराची, सखर, शहीद बेनज़ीराबाद, लाड़काणो, जामशोरो ऐं मीरपुर ख़ास में तेज़ बरसातुनि जो इम्कान आहे।